इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरति व लकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम व लकुम फीहा मा तद्दऊन नुज़ुलन मिन गफूर रहीम। बेशक कोई मन जन चयो असां जो रब अल्लाह वा उन खां पोइ ते इस्तिक़ामत कयूं। इस्तिक़ामत जी माना चाहे चार यार ॿुधा अथव चार यार केड़ा केड़ा चेन यारन खे वञो त हथ मथे खणी ॿुधायो सभई गुलाम उन्हनि टोलनि खां बचो जेके मदीने जे साईं जे यारन खे गारियूं ॾियण जेके मुस्तफा जे यारन खे बुरो चवण असीं चवंदाऊं आहिनि भागन वारा आहिनि भागन वारा केर भागन वारा बू बकर उमर उस्मान अली सां प्यार रखियो जन प्यारा हथ मथे खणी पड़ा आहिनि भागन वारा आहिनि भागन वारा सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हिन महीने में वफ़ात जे बारे में रब जो कुरान तो चवे वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून। जेको सच खणी आयो ऐं जी उन सच जी तस्दीक कई इहे मुत्तक़ी हन। सिद्दीक़ जी मदीने जे मीर सां मोहब्बत इमाम अहमद रज़ा खान फाज़िली बरेलवी उन पंहिंजे किताब में लिखियो जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ नंढड़ो हो उन टेम ते हज़रत अबू बकर खे संदुन पी काबतुल्लाह में जेके बुत पिया उन्हनि बुतनि जे साम्हूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पी वठी वियो। अबू बकर हाउलाए आलिहतुना अशम्मुल उला फस्जुद लहुम लाउड वाले थोड़ा इसका आवाज दे दो ये डबलिंग बंद करो हाउलाए आलिहतुना अशम्मुल उला फस्जुद लहुम। हज़रत अबू बकर के पीछे ओ अबू बकर ही असा जा खुदा है इन्हनि खे तू सजदो कर। अबू बकर सिद्दीक़ पी खे चयो बाबा जेकॾहिं ई असा जा खुदा है मां इन्हनि जे साम्हूं थो वञा बुतनि जे साम्हूं वञी हिकिड़े बुत खे चई मां बुखारू हां मूंखे मानी खारा मां उन्यारू हां मुखे पानी दे मुखे कपड़ा कोने मुखे कपड़ा ढकरा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ के बुत छा जवाब ॾिन पाण हिकिड़े बुत के पत्थर खणी हयूं बुत ज़रा ज़रा थी पियो। अबू बकर सिद्दीक़ जो पी पंहिंजे पुट ते चिड़ी पियो मारजण जे लाइ भॻो आहे। अबू बकर पंहिंजे मां जे दरवाज़े ते आयो अचे पंहिंजे मां जे झोली सां चंबड़ी पियो मां जे झोली सां चंबड़ी चे थो अम्मा मुखे बचा मुझो पी मुखे मारी तो मां थी चवेसि ओ अबू बकर जा पी छो तो चईंसि छा मसलो आहे चई असांजे खुदान खे भितर आया अथसि
तो हिन खे छा चयो? मां चयोमांस रब खे सजदो कर, बुतन खे सजदो कर, कूड़न खुदान खे सजदो कर। हजरत अबू बकर सिद्दीक जेके मुस्तफा जा जलवा ॾिसणा, सूंह सब तो ते खत्म तुझो कसम। सुभान अल्लाह चओ, सूंह सब तो ते खत्म तुझो कसम। कोन तो जेड़ो ॾिठुम तुझो कसम, कोन तो जेड़ो ॾिठुम। अदरा मकरी जो ताजदार ॾिसे पियो त मूं वारनि लफ़्ज़नि ते ख़ुशि था थियनि। चओ कोन तो जेड़ो ॾिठुम तुझो कसम, सूंह सब तो ते ख़त्म तुझो कसम। सुभान अल्लाह कोंदा चओ। वरी संदन बाबे गौसुस ज़मान सईद ज़ैनुल आबिदीन शाह ज़ैनल साईं फरमाई, अज त आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो, निंड नेड़न जी फिटी वई, होत हर हर याद पियो। ता बच्चों न रात जो टेमा पढ़ो। अज त आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो, निंड नेड़न। हथ खणी निंड फटा, जोर सा चओ, मकली वजे। निंड नेड़न जी फिटी वई, होत हर हर याद पियो। अज मुझी दिल सी चे सैयदन जी हींअर त करामत ॾिठी न, जो मां लहण वारो तकरीर त मूंखे विहारियो, अञा सैयदन खे कॾहिं मञी ॾे। निंड नेड़न जी फिटी वई, होत हर हर याद पियो। तसव्वुर मदीने सां पढ़। अज त आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो, निंड नेड़न जी फिटी वई, होत हर हर याद, होत हर हर याद पियो। निंड नेड़न जी फिटी वई, होत हर हर याद पियो। ओ निंड नेड़न जी फिटी वई, होत हर हर याद पियो। माशाअल्लाह, अॼु त वॾो जज़्बो तो ख़ुदा करे 2-3 कलाक मूंखे छॾियो। अञा मिस्र जा कारी वसाई तव्हां लाइ घुराया अथव। तव्हांखे घर वेठे मुर्शिद मज़ा था वठाइनि। कई उलमा, मुफ्ती, मौलवी, खतीब, नात खान, जीलानी जा मुरीदो सिद्दीक अकबर के मां चमड़ी थी चए। सिद्दीक जा पी मारीस न, ढक नहणीस, विढ़ीस न, छो न विढ़ास। असां जा पुत भञी आयो आ, चेती आम ॿार कोन्हई। जॾहिं ही नंढो सिद्दीक मुझे पेट में हो, उन टेम ते मां काबतुल्लाह खां ॿाहिरां जेके बुत पिया, उन्हनि बुतनि जे आॾो वञी सजदो कंदी हुयसि। उहे बुत रड़ियूं करे कादरिया जीलानिया दरगाह ते तव्हांखे मसलक अहले सुन्नत मिलंदो। जे मुफ्ती मुनीब रहमान चयो न, सही चई। वरना अक्सर हालांकि अहले सुन्नत जो माल रड़े पी रखाइण वारा, माल रड़ियो सुन्नन जो, ऐं ज़हन वरी सुन्नन जे खिलाफ। हे ताजदारे मकली जी तरबियत आ जो निहारियो
के बद मजहब के अज ताई ता स्टेज ते न ॾिठो हूंदो। हाँ या न हथ त खणी ॻाल्हि राजा मां ग़लत त न आहियां के शीए के न के वहाबी के न। अरे शीयो वहाबी त हिन स्टेज ते न ईंदो पर जेके शीयन ऐं वहाबिन सां उथंदा वेहंदा सैयद पीरे तरीक़त मकली जो ताजदार मुझो त विजदान अज रोज़े मुबारक में पंहिंजे मुरीदन के मोतकिदन के उन जो तसरुफ छिकियो वेठो आहे। इहो ताजदारी मकली जो तसरुफ आहे जो हेतिरी रात गुज़री वई अञा ताईं आशिकाने रसूल मोहब्बत रसूल में वेठा आहिनि। उन सिद्दीक़ अकबर जो कोल इहो आहे इस्तक़ामत इहा आहे त ख़ुदा सां कंहिंखे शरीक न करे। सुमस्तक़ामू उन खां पोइ इस्तक़ामत कयूं। सुभान अल्लाह हथ खणी मथे चओ माशाअल्लाह। जॾहिं उहे ॿई कम कंदा ताजदारी मकली कहिड़ो ज़िक्र सेखारियो आहे ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा। पढ़ो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह। इहो ज़िक्र जॾहिं ताजदारे मकली जहिड़े ॼाणण कयो सुमस्तक़ाम उन खां पोइ इस्तक़ामत कयूं। हटिया न मुड़िया न पोइते न थिया। जॾहिं बि बातिल जी ॻाल्हि ईंदी हक़ जी ताजदारे मकली जहिड़ा जवान आलमन खे निधण को न छॾण वारा उहे इस्तक़ामत सां डट के बीह रहंदा आहिनि। मुंहिंजा मौला इन ताजदारे मकली जहिड़नि जवाननि खे गौसे ज़मान हज़रत ज़ैनुल आबिदीन शाह जहिड़नि जवाननि खे तूं छा इनाम ॾींदे फरमाए ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु उन्हनि ते ख़ुदा जा मलाइक लहंदा आहिनि। उहे मलाइक चवंदनि अल्लाह तख़ाफ़ू ख़ौफ़ न कयो वला तहज़नू ऐं हुज़्न न कयो व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। उन जन्नत जी तव्हांखे बिशारत आहे जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वियो। अल्लाह जा मलाइक वलीयन खे चवंदा नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरते। असी तव्हांजा मददगार हूं दुनिया जे हयाती में आखिरत में। अज वहाबी मथो खाईंदा वली मदद कीअं कंदा नबी मदद कीअं कंदो। अरे मलाइक उहे मददगार थी सघनि था उहे ख़ैरुल्लाह थी वलीयन खे चवंदा असां तव्हांजा दुनिया ई आखिरत जे हयाती में मददगार हूं। अज ताजदारे मकली जे उर्स ते अचण वारो जे मलाइक मदद करे सघनि था त मलाइकनि जो सरदार मदीने जो मीर पंहिंजे गुलामनि जी मदद फरमाईंदो आहे। सॾु करण गुलामनि जो कमु हूंदो आहे। मदद लाइ अचण मदीने जे शहंशाह ऐं बगदाद वारे अब्दुल कादिर जीलानी बादशाह पीर जो कमु आहे। सुभान अल्लाह चओ त मथे खणी चओ कहिड़े जवाननि जूं दामन वरितियो तव्हांखे कहिड़ी परवाह आहे। हाँ सैयद बि हुजनि बि आलिम बि आलिम जो इल्म साईं हज़रत क़िबला पीर सैयद ग़ुलाम रिज़वानी शाह जीलानी रस्मी रिवाजी पीर न अथव आलिम बा अमल हर मसइले शरीयत खां वाक़िफ़ आहे। घणनि पीरनि खे वज़ू करणु पवंदो चयो आहे। हाँ हिकिड़े पीर सां उन मिर्ज़ो दुरूद इब्राहिमी बि ग़लति पढ़ी पर पीर
ते करे तवा मजबूत रहो एड़न सैयदन जो दामन वचूं सवे इंशाअल्लाह बेड़ा पार खुदा चयो मलाइक चवंदन असी तव्हांजा मददगार हूं दुनिया जी हयाती में आखिरत में अब जे मलाइक मदद कन त मदीने जो साईं मदद कंदो या न पोचे जो सुझोली मुंहिंजी आहे खाली जोली पर या रसूल अल्लाह बचड़न जे दर ते वेठा होस घुरो बचड़ा प्यारा थस औलाद ॾाढो प्यारो आई वरी हुजन वरी जीलानी अब्दुल कादर सुणे जा बचड़ा झोली मुंहिंजी आहे खाली झोली पर या रसूल अल्लाह नाहे ताकत मुँह में माली से गोवर या रसूल पुकारिया तो पुनल तोखे खड़ी हथड़ा मदीने ने हथ खड़ी चाहिए बधी बाहूं करया दाहूं तुझे दर या रसूल अल्लाह वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम निंड त कौंदा न साईं का हिकिड़ो नओं लफ़्ज़ सिखियासीं साईं सवेर जो जेके निंड में आहिनि से खॿो हथ खणो निंड में आयो जेके से खॿो खणो ऐं जेके जागो पिया से सॼो हथ खणो माशाअल्लाह इहो वरी साईं खां लफ़्ज़ सिखियुसि अॻे ई साईं कुझु करो थी वियो ई सीज़न रबियुल अव्वल वारी लॻी थई माशाअल्लाह सो हाणे ख़ैर सां साईं खां इहो लफ़्ज़ सिखी जमात खे चइबो अल्लाह ख़ुशि करे वे खुदा जो वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम तहां जे लाइ इन जन्नत में उहा शइ आहे जंहिंजी तव्हांजा नफ़्स चाहत था कनि वलकुम फीहा मा तदउन तव्हांखे हर उहा शइ मिलंदी जेका तव्हीं तलबियो था ॿुधो इहा महिमानी कंहिंजी आहे अल्लाह चयो नुज़ुलम मिन गफूरिर रहीम अमीर जी न वडेरे जी न सरदार जी न गफूर रहीम रब जी मेहमानी हाणे भला हिकड़ी मुंहिंजी गुज़ारिश मञो अलाए मञीदो अलाए कोन चंदो कोंदो घुराव साईं जन ॾिसो न हींअर हाफ़िज़ पंहिंजा बचड़ा नंढा नंढा चवे जेके मदरसा साईं जन सां मुतालिक़ आहिनि उन्हनि में पंहिंजा ॿार छॾियो शिकारपुर मां ॾिसो माशाअल्लाह साईं जा मुरीद आहिनि उते आलमान सगोरा सॼो ख़ानदान साईं मुफ्ती नसरुल्लाह रहमतुल्लाह अलैह जा बचड़ा आलिम उन्हनि जा पोटा आलिम इहो फैज़ हज़रत ज़ैनुल आबिदीन सैयद गौस ज़मान जो आहे ऐं इहो फैज़ ताजदार मकली सैयद गुलाम जीलानी शाह जीलानी जो आहे इंशाअल्लाह उहे ॾींहं परे कोन्हे जो मकली वारे हिन सरदार जे मुरीदन जो बच्चो बच्चो दीन जो आलिम थींदो हाफ़िज़ थींदो ऐं हीअं चवंदो त मुझे मिल गई है दो आलम की शाही गुलामों में मेरा भी नाम आ रहा है सुभान अल्लाह चो साईं भी तव्हांखे चए पियो त हिम्मत कयो मौलवीअ खे साथ ॾियो मुझे मिल गई है दो आलम की शाही गुलामों में मेरा भी नाम आ रहा है मजा तब है सरकार मशर में कह दे वो देखो हमारा गुलाम आ रहा है चौ 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 मजा तब है सरकार मशर में कह दे वो देखो हमारा गुलाम आ रहा है ये जेके हाफ़िज़ थिया क़यामत जी दिहाड़े अल्लाह चवंदुल इक़रा वरतक़ी वरतिल कमा कुंत तुरतिलु फ़ि दुनिया फ़इन्न मंज़िलतक इंद आख़िरि आयतिन तक़रउहा
ओ कुरान जा हाफ़िज़ है, कुरान पढ़, जन्नत जे ॾाकनि ते चढ़, जिते कुरान पढ़ी बस कंदे उते मां तुंहिंजे लाइ मंज़िल तैयार कई आहे। हदीस हिकिड़ी ॿी ॿुधायांव, الماهر بالقرآن مع السفرة الكرام البررة والذي يتتعتع فيه وهو عليه شاق فله أجران। सरकार जो जेको कुरान जो माहिर आहे वो सुठनि इज़त वारनि साथनि सां हूंदो, ऐं वरी हिकिड़ो कुरान थो पढ़े का चपाड़े अंधा भेण उस्ताद जे साम्हूं तोखे छिक नथो अचे, नथो अचे त मां छा कयां। जबल जो माण्हू हर काईंदे जे लाह अची वेंदो आहे त असां हर खे टपाए अॻिते रखंदा आहियूं, पर जे मूंखे छिक नथो अचे त तव्हां टपाए अॻिते रखो त क़ुरान त पूरो कयां। सो हाणे तई विझो त माशाअल्लाह मौलवियुनि जूं ॿोलियूं ॾुखियूं सम्झ में अचनि अचनि, रुॻी तकरीर पूरी कयो त साईं खां दुआ वठी वञूं। सो ये कुरान तुंहिंजा बच्चा पढ़ण, सरकार चयो वल्लज़ी यततातौ फीहे, बातान थस वरी बि कुरान थो पढ़े फलहू अजरान, उनखे ॿ अजर मिलंदा। वरी मदीने जी साईं फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहू, तव्हां में भले में भलो उहो अथव जेको कुरान पढ़े ॿियनि खे पढ़ाए। हाणे हथ खणी चयो त साईं जे मदरसे में पंहिंजा बच्चा छॾींदव, हथ मथे त खणी चओ छॾे वञो। इहो ताज कादरी मथे में हुजे, इहो कादरी ताज आहे जीलानी जो, ऐं ताज मथे में हूंदुनि ला इलाहा इल्लल्लाह बि सिखंदा, ऐं हीअं चवंदा त सिंध हिंद अरब अजम गौस जो थामनिन कदम साईं मां बि उन्हीअ जो ग़ुलाम हां। या मनक़ब त जॾहिं मूं ठाही त पहिरियां हिते पढ़ी हुयमि, पोइ सॼी सिंध में मशहूर थी, पर पहिरियां हीअ जॻह हुआ, पोइ देसू में बि पढ़ियमि, साईं जीलानी जा बचड़ा हिते पहिरियां पढ़ियमि। कहिड़ी? सिंध हिंद अरब अजम गौस जो थामनिन कदम साईं मां बि उन्हीअ जो, चओ मां बि उन्हीअ जो ग़ुलाम मां बि उन्हीअ जो ग़ुलाम। जीलानीअ खां जेको आहे फिरियो हिकु न दफ़ो कई दफ़ा सो वाकिरियो। इन सोने जे नाले बि मशहूर अथव साईं जीलानी, ईअं न। ऐं जमात कहिड़ी आहे? जीलानी जमात, कादरिया जमात। जीलानीअ खां जेको आहे फिरियो हिकु न दफ़ो कई दफ़ा सो आकिरियो, उनखे घुर्जे छॾे बहम हितड़े। हितड़े किथे? दस्तगीर जे बच्चन जे दर ते हितड़े अचे थींदुसि रहम साईं, चओ मां बि उन्हीअ जो ग़ुलाम। हथ खणी चओ मां बि उन्हीअ जो ग़ुलाम मां बि उन्हीअ जो ग़ुलाम। आ कादरी उबैदुल्लाह अर्ज़दार, उन सां थींदो हिते हुते मददगार। ॾिसंदुसि मां संदन हरम मोला आहे बाग़ीरम साईं मां बि उन्हीअ जो ग़ुलाम हां। हाणे नारो साईं वारो हणो त पोइ हाणे दुआ पिना। हथ मथे खणी साईं वारो नारो हणो। हक़ शहंशाह ज़ोर सां था चओ। माशाअल्लाह, तूं छो डरो वेठो ही? हे त माशाअल्लाह सदाई मूंसां गॾु हूंदो आहे। तकरीर जी सम अल्लाह ताला हज़रत क़िबला पीर सैयद मुफ्ती अल्लामतुद्दर अल्लामा सैयद पीर ग़ुलाम रिज़वानी शाह जीलानी के ख़िज़री हयाती जे तादेर असां के पंहिंजे चेहरे मुबारक जी ज़ियारत कराईंदा रहन।
असी फकीर संदुन दर्द ईंदा रहूं साईं जे बचन जो शान बयान थींदो रहे। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।